إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه
इशरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्दो सना बुजुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर खैरुल वरा अहमद मुश्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ते हुजन, जिनके अल्लाह ताला इन पूरी कायनात जी हिदायत ला मबूस फरमायो। मुख्तसर हम्द व सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, कुरान मजीद जी सूरत अहज़ाब मां कुछ अल्फाज मूं तिलावत कया। अल्लाह ताला पंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मुखातिब आए, या अय्युहन नबी, ए मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं अव्हां खे हिन उम्मत जे मथां गवाह बनाए मोकिलियो आहे। मूं तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं मुंहिंजे अज़ाब खां ॾियारींदड़, मुंहिंजे हुकुम सां मुंहिंजे तरफ़ माण्हुनि खे दावत ॾियण वारो सिराज मुनीरा, मूं चमकंदड़ रोशन सिज बनाए करे तव्हांखे मोकिलियो आहे। दुनिया में भी सिज उभरंदो आहे, तव्हां ॾिसंदा आहियो त ऊंदा ख़तम थी वेंदी आहे, हर तरफ़ रोशनी पखिड़िजी वेंदी आहे। पोइ इन सिज खां पोइ असांखे ॿी कंहिं रोशनी ज़रूरत महसूस न थींदी आहे, न कि उन जी ज़रूरत आहे। पर जेकॾहिं को शख़्स इहो चवे त न यार मूंखे इन सिज जो मुक़ाबिलो करणो आहे, हू अरबें खरबें माना केतिरा बि बल्ब रोशन करे पर सिज जो मुक़ाबिलो कोन्हे। पर जेकॾहिं ज़िद करे त तव्हां छा सम्झंदो त हिन शख़्स जो लॻे थो त दिमाग़ ठीकु न आहे, हिन खे गिदू में दाख़िल कयोसि। माना सिज जी रोशनी जे हूंदे नबी खे रोशनी जी हैसियत आहे, न वरी ज़रूरत आहे। ॻाल्हि खे सम्झी वञो। अहिड़ी तरह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे हूंदे, संदन तरीक़े जे हूंदे, संदन हदीस जे हूंदे असांखे ॿिए कंहिंजी बि का न ज़रूरत आहे न हुन जी अहमियत आहे। इहो अल हदीस जो मनहज आहे, इहो ई असांजो अक़ीदो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन महीने में संदन पैदाइश है, हिन महीने रबिउल अव्वल जे महीने में संदन रहलत बि आहे।
इन महीने में केतरा मानू पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में उहे कम कंदा जंहिंजो सबूत जंहिंजो को बि माना त क़ुरान हदीस में ना है। नालो छा है? अदा मोहब्बत आ। मोहब्बत चइबो छा खे आ? मोहब्बत आहे छा? बहकी जी रिवायत है नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा सां गॾु अचनि पिया, पाण वज़ू पिया कनि, पाणी हेठि किरे कोन पियो, माण्हू खणी पंहिंजे हथनि ते जिस्म ते मलीन पिया। मोहब्बत में बरकत में जे करे त अल्लाह जे रसूलनि खां सुवाल कयो त ही अमल जेको तव्हां करे रहिया आहियो, पाणी खे किरण ई कोन था ॾियो, पंहिंजे जिस्मनि खे मलियो पिया, छो? तूं साईं तव्हां जी मोहब्बत जे करे, तव्हां सां मोहब्बत आहे। अल्लाह जो रसूल फरमाया त जंहिं शख्स खे अल्लाह ऐं उन जे रसूल सां मोहब्बत आहे, या फरमायूं त जंहिंखे इहा ॻाल्हि पसंदि आहे त मूंसां रब साईं ऐं मुंहिंजो पैगंबर मोहब्बत करे त पोइ आउं तव्हांखे नसीहत थो कयां त ॻाल्हायो त हमेशह सच ॻाल्हाइजो। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ए ईमान वारो, ॻाल्हि कयो सिधी ॻाल्हि कजो, ॻाल्हायो त सिधो ॻाल्हाइजो, टेढ़ो न ॻाल्हाइजां, विढ़ाइण वारो कमु न कजां, लाइन चाई न हणजां, चुगली न हणजां, कूड़ न ॻाल्हाइजां, गलत ॻाल्हियूं न कजां। रब चए थो त कौलन सदीदा, स्ट्रेट फॉरवर्ड, माना बिल्कुलु सिधो, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो टेढ़ न हुजे, कंहिं बि क़िस्म में का बि मिलावट न हुजे, ॻाल्हि चङी सिधी कर। हिते ॻाल्हि हिकिड़ी हूंदी, माशाअल्लाह मिर्च मसाला मिलाए करे ईअं अगले खे पेश कंदे त माना मिंट में कीअं था पाण में विढ़नि। हर चए थो ग़लति कमु आहे। जॾहिं तूं ॻाल्हि सिधी कंदे त नफ़ो कहिड़ो थींदई? युस्लिहु लकुम अअमालकुम, तुंहिंजे अमलनि खे सिधो, तुंहिंजे कमनि खे सिधो कंदुसि। जेके तुंहिंजा कम सिधा थियण वारा न आहिनि, ऐं रब सिधो करे छॾींदुसि। तुंहिंजे मामलातनि खे सिधो कंदुसि, तुंहिंजी मुश्किलातनि खे ख़तम कंदुसि। फरमाया मोहब्बत ई आहे त जेको चवां पियो ते अमल कयो। अमानत रखी वञे त उन जो ख्याल कयो। अमानत खे तव्हां छा था सम्झो? अॼु अमानत माना पाण गनीम सम्झो, यार ॾिठई कीअं फाथो, उस्ताद वटि छॾियो, हाणे मूंखां वठी त ॾेखारे न। वाह साईं वाह, वाह तुंहिंजी अमानत संभाल। इन्ना अरदना लमानत अला समावाति वल अर्दि वल जिबाल फअबैन अन यहमिलनहा वअशफक़न मिनहा वहमलहा अल-इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। रब चए थो क़ुरान में कि मूं अमानत खे पेश कयो आसमाननि ते, मूं अमानत खे पेश कयो ज़मीन ते, मूं अमानत खे पेश कयो जबलनि ते। फअबैन अन यहमिलनहा वअशफक़न मिनहा, कि अल्लाह चए थो मुंहिंजे साम्हूं उज़ुर पेश कयऊं, ते मालिक असीं हिन खे खणी कोन था सघूं। वहमलहा अल-इंसान, कि हिन खे इंसान कयो। इन्नहु कान ज़लूमन जहूला, ज़ालिम बि आहे त जाहिल बि आहे। केरु थो चए? मुझो रब तो चवे त मूं अमानत तोखां वधीक सख़्त आहे। जबल खे चए अमानत खणी सघीं थो, जी मालिक ॾींदे त तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर जाऊं उज़ुर पेश कयां त मूंखां ॿार खयो कोन थींदो। चए थो वरी मूं आसमाननि खे चयो, मूं ज़मीन खे चयो, इन्हनि सभिनी माना त उज़ुर पेश कयो, पर जॾहिं हज़रत इंसान खे चयनि कि न देरी कान कई। छो? इन्नहु कान ज़लूमन जहूला, ज़ालिम आहे गॾु जाहिल बि आहे।
पोइ छा चवंदा अरे ॾिठो वेंदो। ऐं यादि रखजा अमानत जेके खाइनि था अल्लाह ताला कॾहिं कॾहिं वरी इन्हनि खे ज़लील बि कंदो आहे दुनिया जे साम्हूं। पुराणो वाक़ियो आहे ॿुधाईंदा रहंदा आहियूं। हिकिड़ो शख़्स कंहिं सफ़र ते पियो वियो, पंहिंजे दोस्त खे चयनि ॻाल्हि ॿुध आउं वञा पियो कंहिं सफ़र ते, मुंहिंजी कुझु अमानत आहे, कुझु रक़म आहे ज़िंदगी कमायल, इहा तूं मुंहिंजी अमानत में रख, पोइ वापसी तोखां वठंदुसि। हिन जवाब ॾेई कहिड़ी ॻाल्हि आहे, दोस्त आहियूं पुराणा, का ॻाल्हि कान्हे, जेतिरी बि रक़म आहे अमानत ॾेई वञ मूंखे, पोइ वापसि खणजां। ठीकु आहे। बहरहाल ही जॾहिं पंहिंजे सफ़र मां वापसि आयो, उनजे बाबा वारी अमानत अचे, कंहिंजी अमानत, छाजी अमानत, तोड़ को गवाह आहे। हमरा जा पेर निकिरिया, ही छा थियो? ही त मुंहिंजो इतमाद वारो दोस्त हुयो, अॼु बिल्कुलु सरासर इनकार पियो करे, छो जो गवाह त केर बि कोन्हे। ही रोज़ वञे हर मुंहिंजी अमानत जे चरियो थियो, छा शरीफ़ माण्हू ते इल्ज़ाम थो लॻाए। परेशान थियो, कंहिंखे चवां? आख़िर हिकिड़े ॾींहुं वक़्त जे ख़लीफ़े ॾे वियो, अर्ज़ु कयईं साईं फलाणो दुकानदार अतर फरोश मुंहिंजो दोस्त, मूं हुन ते एतमाद कयो, सफ़र में वञण खां पहिरीं मूं हुनखे कुझु पंहिंजी आमदनी रखण जे लाइ, पर मूंखां ग़लती इहा थी आहे त मूं को गवाह कोन कयो, मूं वटि गवाह कोन्हे, क़बूल कोन थो करे। जे तव्हां खां थी सघे त मुंहिंजी कुझु मदद कयो। ख़लीफ़े चयो ॻाल्हि ॿुध, हाणे 3 ॾींहं वञी हुनजे दुकान ते वेही रह, पर घुरजांसि न, चुप करे वेही रह। आउं 3 ॾींहंनि खां पोइ ते चकर हणंदुसि, तोसां दुआ सलाम कंदुसि, घणी देख न कजां, जेको सुवाल कई हुनजो मूंखे जवाबु ॾिजां, ॾिसूं था मन तुंहिंजो कमु थी वञे। चइसि ठीकु आहे। हीअ वञी दुकान ते वेठो, तलब कोन पियो करे, दुकानदार जो वेठो मूंखे छा, हिकिड़ो ॾींहुं, ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं, ख़लीफ़े पंहिंजे वाइदे मुताबिक़ चकर हयो। हाणे चकर जो मूंखे ॿुधायो त वज़ीर आज़म अचे त तव्हां हिते वेहंदो जा, मोली ॾिठो तूं हाल फिलहाल त ॾिसी अचूं। हीउ वेठो रहियो, ख़लीफ़ो जॾहिं हुन दुकान खां गुज़रियो त हिन जो नालो वग़ैरह त हुन पुछी चयो, बाबा आहीं किथे यार, ख़ुशि आहीं, चङो भलो, जीअं थींदो आहे, अचणी छॾे ॾिनई? न साईं अहिड़ी ॻाल्हि कान्हे, बसि निकिरी आहे सफ़र में, उन करे मिड़ई कुझु देरि थी, चयो हाणे कॾहिं ईंदे भला? चयो 2 ॾींहंनि में। हा अचिजां ज़रूरु। ख़लीफ़ो त वियो जो, दुकानदार जो हीउ हेॾी को पोच वारो माण्हू, ख़लीफ़ो हिनजो दोस्त, ख़लीफ़ो हिनखे दावतूं पियो ॾे, हिन कॾहिं बि मूंखे ख़लीफ़े जा डप बि कोन ॾिना। थोरी देरि गुज़री, चवणु लॻो दुकानदार, यार ॻाल्हि ॿुधो, तो जेका अमानत मूंखे ॾिनी जो पार पता तोखे यादि आहिनि? यार फिलाणो फिलाणा पार पता अथसि, वियो दुकान में पइजी ॾिनईंसि, भाई तुंहिंजी अमानत। हीउ सिधो वञी ख़लीफ़े वटि पहुतो, चईसि अमानत मिली। ख़लीफ़े नौकरनि खे मोकिलियो, की हिन दुकानदार खे त घुरायो, ॾाढी कुट ॾिनईंसि। कुट ॾियारी ते ॻाल्हि ॿुध, जेकर असीं इहो चकर न कयूं हा त तूं अमानत वापसि कोन ॾींदी आहे। त हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो दफ़ो अमानत ॾेई ॾिस, पोइ चई मूंखां वठी ॾिस, अलाह पनाह में रखे। ऐं फरमाए त मुनाफ़िक़ जी निशानी आहे, ॻाल्हाईंदो कूड़ ॻाल्हाईंदो, वाइदो कंदो त ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, वज़े तो मन ख़ान, अमानत रखी वेंदी त ख़यानत कंदो। त अलाह जे रसूल जो इहो ई फरमान त मूंसां जे मोहबत आहे त पोइ अमल उहे कयो जेके मूं तव्हांखे ॿुधायां। पंहिंजे पाड़े वारनि सां सुहिणो सलूक अख़्तियार कर। हिकिड़े अलाह फरमायो, अलाह जो रसूल, अलाह जो कसम आहे माण्हू मोमिन न आहे, अलाह जो कसम आहे माण्हू मोमिन न आहे, अलाह जो कसम आहे माण्हू मोमिन न आहे। माण्हू ॾिसी केरु चई जंहिंजी शरारतुनि खां हुनजो पाड़े वारो नथो बचे, पाड़े वारो हिन जी शरारतुनि खां महफ़ूज़ न आहे। आहाने बहाने कहिड़े बि लिहाज़ सां पाड़े वारनि खे तंग थो करे। अलाह जो रसूल कसम खणी चयो, ऐं कसम थो खणी चयो, ईमानदार न आहियो। त अल्लाह ताला क़ुरान मजीद में जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जे लाइ छा छा फरमायो? लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअथ फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम
यतलू अलैहिम आयाति व यज़क्कीहिम व युअल्लिमुहुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्लाह वॾो एहसान कयो मोमिननि ते। कहिड़ो एहसान? इतबात फ़ीम रसूल मिन अनफुसिहिम, हिकु रसूलनि जे जाननि मां मोकिलियाई। माना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद पूरी कायनात ते रब जो एहसान आहे। ऐं ख़ुसूसन अल्लाह फरमाए थो मूं मोमिननि ते एहसान कयो। इन एहसान जो केरु थो इनकार करे सघे? जो मुंहिंजो पैगंबर हिननि ते मुंहिंजो किताब पढ़े थो, हिननि खे दीन जूं ॻाल्हियूं सेखारे थो, हिननि खे हिकमती दाना जूं ॻाल्हियूं सेखारे थो। वइन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन, जी इन खां पहिरीं खुली गुमराही में हुया। मुंहिंजे पैगंबर अचण खां पहिरीं ही माशरे वारा जी खुली गुमराही में हुआ। गुमराही उहा कहिड़ी बुराई जेका न हूंदी हुजे। कत्ल आम हो, शराब आम हो, जिना आम हुई, धारा आम हुआ, व्याज आम हलंदो हो, खानदानी झगड़ा जेके नस्ली झगड़ा 100 साल ताईं जंग भी हले। कंहिंखे इहा जुरत न आहे त कंहिं ज़ालिम खे चवे त मिस्कीन सां तूं ज़ुल्म छो पियो करी। अॼु आहे तो में जुरत? हल अब आज तुम्हें जुरत है के वडेरे के नवाब के सरदार के एमपीए के एमएनए के जी बनिन ते के कब्जो कवा के जी प्लाटन ते कब्जो के जी केड़ी छेन ते हले बोली हाशिम साली चवा सो पर सो वापस अचूं ना थी। गाल ते सागी आ ता ज्यादा समझो माशरो सागियो आ। अज भी मुके बुधाया त केड़ी बुराई आ जेकी माशरे में काने, कंहिंमें जुरत आहे चवण जी। याद आहे मूंखे वाक़ियो मक्की दौर हुजे, हिकिड़ो माण्हू ॿाहिरां आयो सामान विकिरो करण। जे घोड़िया पाण ईंदा आहिनि ॿाहिरां शयूं खणी ईंदा आहिनि। मके जे सरदार अबू जहल टोटल सामान ख़रीद कयो। अब पैसा चवां ॾींदासूं कि न ॾींदासूं छा भला। हुन बि सोचो त मके जो सरदार आ, जहिड़ो तहिड़ो माण्हू कोन्हे, पैसे वारो माण्हू आख़िर ॾींदो। जो 10 ॾींदासूं 10 ॾींदासूं पत 10 तेरे खा कोन वेसूं, बाक़ी 10 ॾींहं ख़ैर 40 मां जेके 10 मिलिया बाक़ी 30 खां ॾींदा मैटू तम आंगूठो थी पोइ हेॾो रो पंहिंजो त उधार जो कमु आहे न। अब पैसा ॾे हाज़िर बाबा। मुसाफ़िर परेशान थी वियो। 40 ॾींहं तक़रीबन महीनो गुज़री वियो, 1.5 महीनो पियो थो थिए। जेके चवे त यार हमरा के दिमाग़ कमु करे थो, असां मां कंहिंमें जुरत आहे जो सरदार खे चवे त पैसा तो ॾे। पोइ कंहिंखे चवां? हिकिड़े ॾींहुं हुननि पाण में साज़िश सोची। कहिड़ी? चवण लगा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू जहल पाण में ठहन कोन था, हालांकि चाचा भाइटा हुआ। छाते कोन ठहिया? ज़मीन जो मामलो कोन हो, ॿियो को मसलो कोन, सिर्फ़ दीन ते पैगंबर जो अल्लाह हिकु आहे, हू न हिकु सजा, ही 360 जा कूड़ान जा माज़अल्लाह अक़ीदे ते। पोइ जी हिन खे मोकिलियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे। पैगंबर पोइते हटंदो कोन, अबू जहल पैसा ॾींदो कोन। पोइ ॾिसो त थिए छा थो। मुसाफ़िर खे जवाब तोखे पैसा खपनि न? मूंखे छा खपे? चई पोइ असां वटि हिकिड़ो ई माण्हू आहे मके में जेको तोखे पैसा ॾियारे सघे थो। ॾेखारियो। या सब्र कर। जेके विया उन्हनि ॾिठो आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पुराणो घर हुयो जिथे पाण पहिरीं मके में रहंदा हुआ, उहो बिल्कुलु हरम जे साम्हूं अॼुकल्ह हुन लाइब्रेरी किताब जी रखी ठाही आहे। वरी हिन पासे तव्हां ॾिसंदो त लेटरिन ठहियल आहिनि,
ये वरी अबू जहल जो घर हो, बेजा बेजा घर हुआ। ये तोसी तो हाण थी, उन दौर में इतनी तोसी कान हुई। अल्लाह जा रसूल जी मस्जिद आया हरम में, मुसाफिर के इशारो के भाई माण्हू खे मिसकीन वॾी पोतो अर्ज़ कयईं थी 1.5 महीनो थियो आहे, तव्हांजे इलाके जे सरदार अबू जहल मूंखां सामान वरितो आहे, फ़ाइदो त ठहियो पर लॻे थो मूर बि खाई वेंदुसि, जे तव्हां खां थी सघे त मुंहिंजी मदद कयो। अब हल हाणे ॾिसनि पिया ॾिसूं हले छा थो थिए। नबी खे आवाज़ न ॿाहिरि निकितो, पाण पंहिंजो ॾे ख़बर आहे न मुसाफ़िर खां सामान वरितो अथई, हा वरितो अथऊं, हिन जा तोॾे पैसा आहिनि, बिल्कुलु आहिनि, अदा कर। हा घर वियो, पैसा खणी आयो, सरदार हो को भींगे तोड़ियो, पाण मुसाफ़िर खां पुछो भाई हिसाब कर बराबरि आहे, हाजी सी बराबरि चवनि। मुसाफ़िर पहिरीं चवंदो या अलाही त पहिरें ॾींहुं मूंखे मिलिया, मूं त 1.5 महीनो इंतज़ारु कयो, पर जिन माण्हू कुझु ॾिसण ते चाहियो जॾहिं ॿिनि खे विड़ाए पोइ तव्हां पासे ते थी वेंदा आहियो, यार मुंहिंजो नालो न खणजां, तुंहिंजो नाले खणजी कहिड़ी ज़रूरत आहे। किरामन कातिबीन तुंहिंजे खाते में जेको लिखियो आहे सो लिखी छॾियो, चंडा तो विड़ाए छॾिया, मरन बचन कुझु बि थिए नतीजो तोखे भोगणो आहे, यादि रखजां। वला तक़्फ़ु मा लैस लक बिही इल्म इन्न समा वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका कान अन्हु मसूला। उन ॻाल्हि जे पोयां न लॻजांइ जो तुंहिंजो वास्तो न आहे, पाण त लॻंदासूं उन ॻाल्हि जे पोयां जो असांजो तालुक न आहे। अब ॾे ख़बर, तुंहिंजो छा वञे ख़बर में, अब फिलाणे जी ख़बर ॾे, तूं पंहिंजी ख़बर वरिती आहे, तूं केतिरो इबदार आहीं, तूं केतिरो दागदार आहीं। अॼु मुंहिंजे अंदरि केतिरा आइब आहिनि, तव्हां में केतिरा हूंदा, पर चवंदा आहिनि त पंहिंजी अख में न दासो पियो हूंदो नज़र कोन ईंदी, पराए अख जो कख बि तोखे नज़र अची वेंदो। अलाह चयो छो पियो पराइनि ॻाल्हि जे पोयां, तूं पंहिंजी कर न। इन समा वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका कान अन्हु मसूला। जी अख खां बि सुवाल कंदुसि, हिन वात खां बि सुवाल थींदो, तुंहिंजी ज़बान खां सुवाल थींदो, तुंहिंजे कननि खां सुवाल थींदो, तव्हां खां हिसाब किताब वठंदुसि। छो न कंदोसां, जिन ॾिसण पिए चाहियो त अबू जहल तूं कहिड़ा दंगल थो करे, कुझु ई कोन कयो। अचण ॾे, आयो महफ़िल में जो ॾिठो सरदार ॾिठी तूं बाबा तुंहिंजी बहादुरी, ॻाल्हियूं त वॾियूं कंदो हैं, छा थियो तव्हांखे? चूं सरदार असीं कसम था खणी अचूं त तोखे असीं सभु मिनतूं कयूं आहे, पर यार तूं पैसा ॾियण वारो माण्हू कोन्हे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 अखर चयाई तो कीअं आराम सां पैसा ॾेई छॾिया। त पाण छा ॾिठो, असां छा ॾिठो, तूं मुसाफ़िर हो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो, चई जेको मुंहिंजी न किन ॾिठो तो तव्हां जा किन कोन ॾिठो। मुहम्मद रसूलुल्लाह असांजे भरिसां हिकु जानवर हो, जेकॾहिं इनकार कयां हा त मूंखे चीरे फाड़े छॾिया, मूं बि ख़ौफ़ जे करे पैसा ॾिना, शौक़ में मूं बि कोन ॾिना। अहिड़ो माशरो मूंखे ॿुधायो त माशरे में छा हूंदो इंसान जे लाइ, को कंहिंजी मदद करण लाइ तयार कोन हो। अल्लाह के रहम आयो, अल्लाह ताला के मुंहिंजी रहमत जोश में आई, कि मूं तव्हांजी रहबरी जे लाइ, तव्हांजी हिदायत जे लाइ पंहिंजो आख़िरी नबी मोकिलियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजो किरदार सभ खां आला, जंहिंजो खानदान सभ खां आला, सच्चा, जंहिंजो अखलाक सभ खां आला। व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम, ओ मुंहिंजा पैगंबर तूं अखलाक जे आला मक़ाम ते फ़ाइद आहीं। अखलाक सम्झो त ॿुधो तो कॾहिं अखलाक, हाँ बा
अखलाक मोकिलाए वियो न हींअर वॾे जी तमीज़ रही आहे न नंढे जी तमीज़ रही आहे न उमिरि जी तमीज़ रही आहे न अछी दाढ़ी वारे जी तमीज़ रही आहे वॾनि जो का इज़त कान्हे वरी वॾनि खे रहमत ऐं शफ़क़त नंढनि ते कान्हे हर तरफ़ खां तव्हांजे साम्हूं आहे पंज ॼणा केॾां वेंदा कंहिंजे कम सां चार ॼणा वेठा मोबाइल हलाईंदा अरे बा आया मुंहिंजे कम सां निभागा 5 मिंट त बंदि कयो त न इहो टच बंदि करणो कोन्हे ऐं मुंहिंजा पैगंबर अखलाक जे आला मक़ाम ते फ़ाइद ऐं अखलाक में रहो दुश्मन भी इकरार करे दोस्त तुझो इकरार कंदो पर तव्हांजो मुंहिंजो किरदार अहिड़ो हुअणु घुरिजे जो दुश्मन भी इकरार करे हा यार माण्हू कहिड़ो बि आहे पर ॻाल्हि इहा आहे त अखलाक वारो आहे हिकु दफ़ो दारुल नदवा कुरैश में गॾिजाणी थी चवण लॻा यार ॻाल्हि ॿुधो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां काफ़ी सब्र कयो आहे असांजे वॾनि खे न चरियो चयो असांजे ख़ुदानि खे न कूड़ो कयो अबू तालिब वटि वियासीं पर उते बि का सुनवाई कान थी अबू तालिब काफ़ी पैगंबर साहब जी मदद कई आख़िर ताईं हिकु ॾींहुं अब्बास रज़ियल्लाहु ताला पुॼो सही मुस्लिम जी रिवायत आहे चवण लॻो त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू तालिब तव्हांजे लाइ माण्हू सां विढ़ंदो हो तव्हांजी हिफ़ाज़त कयां ऐं हक़ीक़त में हुन हक़ अदा कयो जेको हो रिश्तेदारी माइट जे हवाले सां हुनखे छा मिलियो पाण फरमाए जहन्नम जे आख़िरी तरे में हो पर मुंहिंजी हिफ़ाज़त जे करे ही जहन्नम खां सभ खां आख़िर मथे हूंदो हिनखे ख़ाली जहन्नम जा जूता पाराया वेंदा हिनजो दिमाग़ ईअं टसकंदो जीअं देगड़ी टसकंदी आहे पर इहो घटि में घटि अज़ाब हूंदो हाणे छा कयूं हुननि चयो यार के चङा घुरायो के दिमाग़ वारा माण्हू घुरायो के वॾा माण्हू घुरायो अची पाण सां गॾिजी वेही करे कंहिं मामले ताईं पहुचूं त आख़िर पाण कीअं मसइले खे हल कयूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुकजण वारा त आहिनि कोन ॿारनि दावतूं हलायूं पर माण्हू अची गॾु थिया शैतान ॾिठो त कमु त वॾो अहम आहे मूंखे वञणु घुरिजे हीउ बि बुज़ुर्ग अची वेठो अबा किथां बि फिलाणे में इलाइक़े मां आहियो हाणे मशवरा हलिया त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मामिलो छा कयो वञे त अबू जहल सभ खां पहिरीं चयो त मुंहिंजो मशवरो त क़त्ल खां सवाइ ॿियो को हल ई कोन्हे माण्हू चयो ॻाल्हि इहा आहे ॻाल्हि क़त्ल जी हुजे पोइ हेतिरा पाण माण्हू छो घुराया बाबा क़त्ल जो मक़सदु आहे त अब्दुल मुतलिब जे ख़ानदान खे अबू तालिब जे ख़ानदान खे सभिनी खे मोह ॾियणो आहे इन शइ खां बचण जे लाइ त असां हिते माण्हू घुराया न न इहो मशवरो सही कोन्हे तव्हांजी मर्ज़ी वरी ॿियो मशवरो हलियो त छो न पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं जॻह में क़ैद करे छॾियूं माण्हू विहारे छॾियो न धणी ॿाहिरि निकिरंदो न वरी तबलीग कंदो न यार थी सघे थो या चाहण वारा या माइट हुनखे वरी उतां कढी वठनि इहो सही मशवरो कोन्हे पोइ टियों मशवरो इहो थियो त छो न अल्लाह जे रसूल खां मके खां ॿाहिरि कयूं पोइ पाबंदी जो बाबा तव्हां मके में नथा अची सघो सभ खां पहिरीं शैतान रड़की इहो त ज़ुल्म न कजो छो चई हिन माण्हू जो अखलाक एॾो त बुलंद अथव भले अकेला मोकिलियो पर पंहिंजे अखलाक जे ज़रिए वरी उते माण्हू पैदा कंदो ऐं तव्हांजे लाइ उहो ई मसइलो रहंदो जेको अॼु आहे मुंहिंजो मशवरो इहो आहे जेको जवान अबू जहल ॾिनो आहे क़त्ल खां सवाइ ॿियो को मसइलो अथव कोन कंहिं तारीफ़ कई ओ पैगंबर जी तारीफ़ कंहिं कई इन्नहू लकुम अदुव्वुम मुबीन रब तो चवे त शैतान तव्हांजो खुलो दुश्मन आहे वैद यमकुरु बिकल्लदीन कफरू लियुस्बितूक व युखरिजूक व यक़्तुलूक व यमकुरून यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन ओ मुंहिंजा
पैगंबर वक्त याद कर जरे काफर तुझे खिलाफ तदबीर करे रहा वा ते तवा के कैद कयो वने या तवा के कत्ल कयो वने या तवा के मक्के का बाहर कयो वने इन्हन भी तदबीर कई मुंह भी तदबीर कई वल्लाहु खैरुल माकिरीन जी मुखा वधीक बियो को तदबीर करण वारो ना है ओजी फिरौन पंहिंजी हुकूमत बचाइण जे लाइ हज़ारे बार मराए छॾिया के कन में न के फूक ॾिनी त बनी इस्राइल मां को ॿारड़ो पैदा थींदो तुंहिंजी हुकूमत जे खात्मे जो सबब थींदो आर्डर कई त जेको बनी इस्राइल में छोकिरो पैदा थिए क़त्ल करे छॾियो निगरी खे छॾे ॾियो अलाह चयो ठीकु आहे इन खे मोह ॾींदासीं मोह कहिड़ो ॾोड़ मालिक जंहिंजे ज़रिए हुकूमत खत्म करानी हुई पंहिंजे घर में पाले ऐलान की वल्लाहु गालिबुन अला कुल्लि अमरी जी आऊं हर ॻाल्हि ते गालिब आहियां जेके खतरे में तो माण्हू मासूम माराया उहो ई ॿार तुंहिंजे घर में मूं पाले करे उन जे ज़रिए तोखे माराए ऐं हुकूमत तुंहिंजी ख़त्म करे ॾेखारियमि त आऊं रब आहियां अल्लाह चयो त मूं एहसान अज़ीम कयो तव्हां ते भला तव्हां ते न को थोरो करे थोरो लाहिबो आहे या कोन लाहिबो आहे पाण फरमाए जेको माण्हू जो शुक्रियो अदा नथो करे उहो अल्लाह जो कोन कंदो अल्लाह ताला जेको एहसान अज़ीम कयो तव्हां ते मूं ते मुहम्मद रसूलुल्लाह ताला जी सूरत में मूंखे ॿुधाए त पाण जो थोरो जो जवाब छा ॾिनो आहे जिन खे एहसास हुयो उन्हनि तन मन धन जी बाज़ी लगाए छॾी उन्हनि कंहिं शइ जी परवाह कान कई न घर जी कयूं न बचनि जी कयूं न वतन जी कयूं न जान जी कयूं न माल जी कयूं अल्लाह जे रसूल जे लाइ सभु कुझु कुर्बान करे छॾियूं उहो अबू सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं माण्हू हिजरत करण लॻा पहिरियों सहाबी आहे हिजरत पियो करे मको छॾे पियो वरका बिन नौफल पहिरें ॾींहुं अल्लाह जे रसूल खे ॿुधाए छॾियो वो वक्त इंदो जरे ताके मक्के में मानू कढी छॾींदा चवण लगा मूंखे छो कढंदा पर काश के आऊं ज़िंदा हुजां ऐं ताक़त हुजा तव्हांजी मदद कंदुसि उन वक्त ही चई छॾियो हुई तव्हांखे मक्के में रहण कोन ॾींदा तो ही एतिरी आसान कान्हे भाउ ॾाढी ॾुखी आहे ही ज़ाल ऐं ॿारड़ो वठी निकिरे पियो ख़बर पई साहुरनि खे ख़बर पई वरी घर वारनि खे सावरन छोकरी ज़ाल पुरे वर्दी में इन लाइ कोन जगह जगह साईं धी खे फिराई वेठो ठहियो वरी घर वारनि जो नंढड़े ॿार ते कब्ज़ो कयो चई असां वटि रखंदासीं हा नंढड़ो ॿार हुजे माना कोई 8-10 साल जा कंहिं उमिरि हुजे हू होॾां छिके इन छिक छिका में ॿार जो हथु निकिरी पियो कुल्हो निकिरी पियो त अबू सलमान भागो जंहिंखे बि खणणो आहे ॿार मुंहिंजो मारे त न ॾियो ज़ाल फुरे विया सावरा ॿार छोकिरो फुरे विया माइट पंहिंजा पोइ आऊं ई तव्हां जो हा छा चऊं हा यार मामिलो सॼो तयारु हो पर आख़िर में कमड़े मसलो ख़राब थी पियो उन करे इहो मामिलो पोस्टपोन कयो तूं कैंसिल कयोसीं और तूं कैंसिल करण वारो ही वो मोहम्मद रसूलुल्लाह जा साथी उन जा तर्बियत वारा उन जा शागिर्द हुआ उन ज़ाल जी परवाह के न ॿार जी परवाह के सिधो मदीने पहुची वियो कुल इन कान आबाउकुम अबनाउकुम इख्वानुकुम अज़वाजुकुम अशीरतुकुम वअमवालुन इक़्तरबतुमूहा वतिजारतुन तख़शौन कसादहा वमसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाह व रसूलिही चए मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजा ई अब्बा दादा तव्हांजो ई औलाद तव्हांजा भाइर तव्हांजो ज़ालूं ऐं तव्हांजा ख़ानदान ऐं तव्हांजो माल जेको तव्हां गॾु कयो आहे उहो कारोबार जंहिंजे ख़राब थियण जो तोखे ख़तरो आहे वमसाकिन तरदौनहा उहे घर ऐं बंगला ऐं माड़ियूं जेके तव्हांखे वॾियूं पसंदि आहिनि अहब्ब इलैकुम मिनल्लाह व रसूलिही अल्लाह जे रसूल खां वधीक प्यारा आहिनि व जिहाद फी सबीलिही मुंहिंजी राह में जिहाद खां प्यारा त पोइ इंतज़ार कयो मुंहिंजे अज़ाब जो पर हुननि ऐलान कयो ए असांजा रब न ज़ालूं प्यारियूं न वतन प्यारो न अज़ीज़ प्यार का शइ प्यारी कान्हे तुंहिंजे रसूल जी मोहबत असांखे प्यारी आहे
ओ मोहब्बत के दावे खाने वाला अज नस्वार ते छड़े दिखार, अज भंग ते छड़े दिखार, अज शराब ते छड़े दिखार, अज दाढ़ी ते छड़े दिखार। तो के कोन जो सुत कच्चो छड़े, तो के कोन जया ते पंजा घर ही बनियो छड़े। मोहब्बत दी अल्लाह दे रसूल सा रखना दाढ़ी, मोहब्बत ही पैगंबर सा और जानो छड़ने व्याज जो धंधो। छो जो पैगंबर त मने कोन चंदा मोहब्बत ही नहीं जो नालो आ, खाली खाण पीण दा कोने मोहब्बत। ओ सुहेब रूमी रज़ी अल्लाह ताला अन्हु दुकान जो सामान पियो गद करे, बधे पियो सामान, पहुंची विया काफर। सुहेब दे खबर किना ची वञा तो हिजरत करे। ची गाल बुध, तू जॾहिं असांजे इलाके में आयो हुए तो मिस्कीन गरीब हुए, तो असांजे इलाके में कारोबार कयो, मक्के में पैसा कमाई, माना ॼण त असांजे पैसनि मां तो पैसा ठाया। हाण तू यो सब कुछ मेड़े सेड़े गॾु करे ता हलियो वींदे मदीने में। तू समझी वियो त बदनियत कंहिं चक्कर में आहिनि। साहिब रसूल चंद ॻाल्हि ॿुधो, मूंखे इन ॻाल्हि खां इनकार कोन्हे। ऐं जॾहिं मके में मिस्कीन हो, सुम्हूं वाकई कारोबार कयो, पैसो अल्लाह ॾिनो, सभु कुझु आहे। भला जेकॾहिं इहो सभु कुझु तव्हांजो थियो, हिन ॿिनि कपिड़नि में त मदीने वञणु ॾींदव? हा चए इन जी तोखे इजाज़त आहे, चई तव्हांखे आयो, ही मुंहिंजो सामान कारोबार तव्हांखे आयो। मदीने में जॾहिं पहुचे तो मुंहिंजो पैगंबर छा थो चए? सुहेब नफ़ो कमायो, सुहेब नफ़ो कमायो, नफ़ो कमाई। अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम आज़मु दरजतन इंदल्लाह उलाइका हुमुल मुफ़्लिहून फ़ाइज़ून। आप तो फ़ाइज़ून ना बा अल मुझे मुफ़्लिहून न हुजे। चाचे उहे माण्हू जिन ईमान आंदो हिजरतूं कयूं, पंहिंजा घर तले छॾियाऊं, पंहिंजूं ज़मीनूं छॾियाऊं, पंहिंजा कारोबार छॾियऊं, पंहिंजा बच्चा छॾियऊं, पंहिंजी माल मिल्कियत छॾियऊं। छाजे लाइ? अल्लाह जे रसूल जी मोहब्बत लाइ। जी माल बि ख़र्च कयूं त जानू बि पंहिंजो ॾिनूं। आदम दर्जतन इंदल्लाह, ओ दुनिया वारो ही रब वटि वॾो इन्हनि जो दर्जो आहे। उलाइका हुमुल मुफ़्लिहून फ़ाइज़ून, इहे ई माण्हू कामयाब आहिनि। जेसी ताईं क़ुरान मौजूद आहे, इन्हनि जो नालो रहंदो ई आहे। दुनिया जी ताक़त ख़त्म नथी करे सघे। फरमाए उहे माण्हू आहिनि जिन हर शइ मुंहिंजी राह में, मुंहिंजी पैगंबर जी मोहब्बत में ख़र्च कयो। तो चार झंडियूं लॻायो तो वॾी तोखे मोहब्बत आहे। लहन मैदान में खबर पवंदी त मोहब्बत चइबो कंहिंखे आहे। वो हबीब रज़ी अल्लाह ताला अन्हु पैगंबर जो सफ़ीर थी वञे थो मुसलमान कज़ाब वटि। हुई उहो शख़्स आहे जे पैगंबर जी ज़िंदगी में कूड़ी नबो जी दावा कई हुई। जॾहिं पहुचे तो सफ़ीर साहबी रसूल चए तो ॾे ख़बर मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह तूं छा थो चई? छा थो चवां? अल्लाह जा रसूलनि मुंहिंजो त ईमान आहे। चई मुंहिंजे लाइ तूं छा थो चई? तुंहिंजे लाइ मुंहिंजी ज़बान बंदि आहे, तूं का शइ न आहीं। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? पंहिंजे पैगंबर लाइ तुंहिंजी ज़बान खुलियल आहे, मुंहिंजे लाइ बंदि आहे। पंहिंजे जलादनि खे चए थो हिनखे वठी वञो हितां। ईअं न मारजोसि, हिकु हिकु जिस्म जो पोर हिन जो कटिजोसि, बेदर्दीअ सां हिनखे क़त्ल कजो। जेकॾहिं मुंहिंजे लाइ एतिराफ़ करे त ठीकु आहे, न त ईअं ख़तमु करे छॾिजोसि। न सहाबी पंहिंजी जान त ॾिनी पर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बेवफ़ाई नथो करे।
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत एतरी है जिस्म जा गभा गभा कया विया पर हिन शख्स जो सवाल ही पैदा ना है जो तुझे ला कूड़े ला ज़बान खोलिया। इन्नल्लाह इश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम जी अल्लाह मोमिनन का पंहिंजूं जानूं ख़रीद कयूं आहिनि, उनजा माल ख़रीद कया दिना बुनहन ऐं ख़रीदार वो जिन अल्लाह जो रसूल अल्लाह पंहिंजूं जानूं कुर्बान करे छॾियूं। वो मूसा बिन उमैर हिकिड़ो का वाक़ियो आहे, केतिरा वाक़िया ही वो शख्स आहे जॾहिं काफ़िर आहे मुसलमान कोन वञा मां जो वॾो प्यारो ऐं मां वॾी पैसे वारी खूब पंहिंजे पुट ॾे वॾो कद आहे सुहिणो नौजवान मके जे अंदरि रोज़ाना नवां कपिड़ा तब्दील करण वारो। पाण त साल में ईद ते वठंदा आहियूं वरी पोइ गुज़ारो कंदा आहियूं। वॾेरो सोचींदो आहे यार नओं वॻो पोस्की वठां न वठां। धड़ी नज़र अचे न अचे खुशबू घटी में अचे ख़बर पए त हमरा हितां गुज़रियो आहे। अल्लाह ईमान नसीब तो करे मुसलमान तो थे। मां खे ख़बर पई मां चयो पुट कहिड़े रस्ते ते में चयो मां सिधे रस्ते अची न अबा ॾाॾनि जो पणारो अबा ॾाॾा पणारो वॾो छा थियो मुंहिंजो वॾो पणारो धाड़ेलो वॾो पणारो चोर हो पोइ आउं चोर थियां छा चवंदा यार तुआरा वॾा कनि मुंहिंजो वॾा छा थियो आहे। दीन वॾनि जो नालो कोन्हे दीन अल्लाह जे रसूल जो नालो आहे उनजे हुक्म जो नालो अल्लाह जा बाना। हिकिड़े ॾींहुं मां उनखे चवां त हिन घर वारनि जो छा थो छा थी करी जे छोकिरे ते सख़्ती के न सख़्ती कंदो। आख़िर नतीजो नितो न आस्ते आस्ते ख़र्ची बंदि कई। तव्हां सुञाणो त जेको माण्हू शाहूकारी पैसे वारो हूंदो आहे अचानक ग़रीबी में हलियो वञे त केॾी मुसीबत वारी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। ग़रीब त ग़रीब आहे पर जेकॾहिं पैसे वारो माण्हू गुरबत में अचे त हुनजी हालत ख़राब थी वेंदी आहे। सहाबी असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो हिन धणी जी जिस्म जी हालत खल ईअं थी वई जीअं नांग पंहिंजी खल लाहींदो आहे। नाज़ी नखर में पलजण वारो माण्हू खुशबू में तर हलण वारो माण्हू रोज़ाना नवां कपिड़ा पाइण वारो माण्हू उहो चए थो साहबी ॻाल्हि कंदे कंदे रोई ॾिनो चई उहो ॾींहुं बि असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो जॾहिं उहद वारे ॾींहुं शहीद थी वियो हिन जे हिसे में जेका चादर आई हाणे दफ़न पिया कनि कपिड़ो जंहिंजो जेतिरो हुयो कि जेकॾहिं जे मुंहं ते पिया ढकियूं त पेर पिया ज़ाहिर थियनि जे पेर पिया ढकियूं त हुनजो मुंहुं पियो ज़ाहिर थिए। आख़िर अल्लाह जो रसूल फरमायो हिन जे मुंहं खे ढकियो पेरनि ते गाह ॾेई छॾियो। इहे माण्हू आहे जिन पंहिंजो सभु कुझु अल्लाह जे रसूल जे लाइ क़ुर्बान कयो। छा हो इहा आहे मोहब्बत रसूल। उहा सुमैया रज़ी अल्लाह अन्हा अरे औरत थी करे आऊं तो केॾी हुन मेहनत कई ऐं कीअं अल्लाह जे लाइ पंहिंजी जान ॾिनी। मक्की दौरा ला इलाहा इल्लल्लाह चवण वारनि जे लाइ ज़िंदगी तंग हुई कलमे वारनि जे लाइ ज़िंदगी तंग हुई। हिनखे हिन जे मुड़ुस खे वॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं। उहो ॾींहुं आयो जो अबू जहल जी रिवायतूं मुख़्तलिफ़ आहिनि। के चवंदा तीर सां मारी के चवंदा त हिकिड़ी टंगे हिकिड़े जानवर ॿी जानवर खे छिकियो माना जिस्म जा ॿ टुकड़ा थी विया। इस्लाम जी पहिरीं इहा शहीद औरत आहे कंहिंजे लाइ इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। जिन माण्हुनि जो असांजो रब अल्लाह आहे असांजो रब हाजत रवा दाता दस्तगीर को सिर्फ अल्लाह जी ज़ात आहे ॿियो को बि मुश्किल कुशा न आहे। सुम्मा इस्तक़ामू जी पोइ उन ते इस्तक़ामत अख़्तियार कयूं बीह कर रखियऊं
पोइ हुन में कंहिं बि क़िस्म जी का लचक कान रखियाऊं, कंहिं क़िस्म जो झोल न रखियाऊं, तौहीद ते किथे बि कंप्रोमाइज़ कोन कयऊं। सवाल ई पैदा कोन्हे। ही पेशानी जंहिं बनाई आहे, ही नक जंहिं बनायो आहे, नक झुकाए तो उन जे साम्हूं जंहिं बनायो आहे, असीं उन जे साम्हूं छो नक झुकायूं जो ख़ुदि कंहिंजो बनायल आहे। ततनज़्ज़ल अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू। अल्लाह चए थो ऐन मौके ते फ़रिश्ता हिन ॾे चंदा चंदा तूं गम न कर, फ़िक्र न कर, असीं दुनिया में बि तुंहिंजा दोस्त, तुंहिंजा आख़िरत में बि दोस्त आहियूं। नहनु औलियाउकुम फ़िल हयाति दुनिया व फ़िल आख़िरह वलकुम फ़ीहा मा तश्तही अनफ़ुसुकुम वलकुम फ़ीहा मा तदऊन। उन जन्नत में जेको तव्हां घुरंदो तव्हांखे मुयसर कयो वेंदो। तव्हां जान त ज़रूरु ॾिनी आहे, पंहिंजो एवज़ अल्लाह चए थो त जन्नत ऐं बाग़ात आहिनि, उते जेको वणंदो तव्हांखे मिलंदो। मरूं त आहे की न? किरोना त हले पई, छा ख़्याल आहे? किरोना में मरंदो खाली? अरे न बाबा, किरोना त थियो जंहिंजे नसीब में आहे। वेठे वेठे अमरा हलियो अचे बा दिलि जो दौरो पियो, हाणे गाॾी में वियो पे मोटरसाइकिल ते एक्सीडेंट थी मरी पियो। मरण त हक़ आहे, कि मर त पोइ सिधो सो मर न। वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून। जी मौत अचे त तूं ताबेदार थी मर जा, नाफरमान थी न मर जा। त इहो माण्हू आहे अल्लाह जा बानो, जिन खे अल्लाह जे रसूल सां मोहबत हुई, उन्हनि कंहिं शइ जी परवाह कान कई। हर शइ अल्लाह जे रसूल जे लाइ उन्हनि कुर्बान करे छॾी। इन में को शक न आहे त जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद, संदन विलादत, संदन अचण, जीअं बमूजिब क़ुरान जे मन अल्लाह अल्लाह चए थो वॾो एहसान कयो आहे, एहसान अज़ीम आहे। इन जो बदिलो छा आहे? बदिलो इहो आहे त असांखे घुरिजे त असीं अल्लाह ऐं उन जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयूं। इहा ई ताबेदारी असल में मोहबत आहे। इहो ई जेको असांजी कामयाबी जो रस्तो आहे। अल्लाह मूंखे तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।